अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही जेको खूह आहे गाज़ी अब्बास जे नाले सां सॾियो वञे थो, जेको जाम शोरे जे पहाड़नि में आहे, अंदरि गारनि में आहे। दरगाह आहे बगा शेर, हुन जी भिक में आहे। हिते अलम मुबारक लॻल आहे ऐं गाज़ी अब्बास जे नाले सां ही खूह सॾियो वञे थो। हिते तमामु परे परे खां माण्हू अचनि था, जेको बीमार आहे उनखे शफ़ा मिली वञे थी ऐं जेको तड़ करे थो वेझे थो ऐं पाणी पीए थो, उनजी हर बीमारी लही वञे थी। माशाअल्लाह, ही खूह ॾाढो साफ़ सुथिरो पाणी आहे, विच पहाड़नि में आहे पाणी। ही फ़क़ीर वेठो आहे जेको माशाअल्लाह ही मुज़ाविर आहे। ज़िले जाम शोरे में सिंध जे सुभान अल्लाह ही आलम मुबारक आहे। घुड़की ज़िले का फ़क़ीर फुकरा ओ ब्याए पानी ए ब्याए सुभान ओ अल्लाह। उडो आंदी पिया कसे मुझे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो, तव्हांजी महिरबानी थी वेंदी। लख कुर्ब। हां ओरे रजी थाने सेवण रस्ते खां पासे खां हिकु रस्तो वेंदो आहे, तक़रीबन 25 किलोमीटर परे आहे दरगाह बगा शेर ऐं हुन जी भिक में आहे पंतनि जो बाग़। पंतनि जी बाग़ में ही खूह आहे जेको विच पहाड़नि में आहे। हिते जेको बि अचे थो हुनखे शफ़ा मिली वञे थी ऐं ही पाणी पीए थो, हिते वेझे थो, हर बीमारी लही वञे थी। ही गाज़ी अब्बास जे नाले सां सॾियो वञे थो खूह। ही पाणी जेको आहे शीशे वांगुरु आहे, सफ़ा साफ़ सुथिरो पाणी आहे। हिते जेको बि अचे थो उन्हनि जूं दिलि जूं उमेदूं पूरी थी वञनि थियूं। मालिक जी दुनिया आहे, अल्हम्दुलिल्लाह, सुभान अल्लाह। ही मुंहिंजी तस्वीर आहे।